अस्सलामुअलैकुम दोस्तों, कहिड़ा हाल आहिनि। उमेद त ख़ुशि हूंदा, ठीक ठाक हूंदा। दोस्तों, कहानी शुरू करण खां पहिरीं अवां सां हिकिड़ो नंढड़ो अर्ज़ु आहे त बराए महिरबानी मुंहिंजे चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब करियो। दोस्तों, बादशाहनि जो बादशाह त ख़ुदि ख़ुदा आहे, पर हीअ बि कंहिं ज़माने जी बादशाह जी ॻाल्हि आहे। कंहिं मुल्क ते हिकिड़ो बादशाह हुकूमत कंदो हो। हिन जे हथ हेठि ॿिया बि केतिरा ई नंढा नंढा मुल्क हुआ, जिन जा हाकम हिन वटि टैक्स भरींदा हुआ। बादशाह वटि ख़ज़ाने जी का बि खोट कोन हुई। रुगो संदसि पलंग जे पायनि हेठां जेके सिरूं रखल हुयूं से बि सोन जूं हुयूं। हिकिड़े भेरे बादशाह ऐलान कयो त को बि चोर जेकॾहिं मुंहिंजे पलंग जे पायनि हेठां रखियल चारई सोनूं सिरूं चोराए वेंदो त खेसि उन सिरनि सां गॾु न फ़क़ति अधु बादशाही पर पंहिंजी वॾी धीअ जो संग बि ॾींदसि, पर संदसि मुल्क तां टैक्स पिणु माफ़ कयो वेंदो। इन ऐलान ॿुधण शर्त टैक्स भरींदड़ सवें बादशाह सिरूं चोराइण लाइ पंहिंजे पर में कोशिशि करण लॻा, पर उन्हनि मंझां को बि कामयाबु न वियो। उन्ही बादशाह जे उत्तर तरफ़ वारे मुल्क जे बादशाह बि हिन जो टैक्स भरींदो हो। तंहिंखे हिकु ॾींहुं वेठे वेठे ख़्यालु थियो त छो न आऊं खणी करियां। पोइ त वज़ीर सां सलाह करे पंहिंजे मुल्क जे हिकु वॾे में वॾे चोर खे घुराए उनखे सिरनि आणण लाइ रवानो कयाईं। हीउ चोर पंहिंजी दिलि में रिथूं रथींदो हकलींदो हिकिड़े ॾींहुं अची उन शहर में पहुतो। ॾींहं जो बाक़ी जेको बचियल हिसो से कंहिं कुंड पासे में गुज़ारे राति जो लोक लका सुते खां पोइ हमरा अची महिलात खे वेझो पियो। छा ॾिसे त महिलात ते सख़्तु पहिरो बीठो आहे। चौकीदारनि जूं टोलियूं हथियार खयो चौधारी चकर बियूं हणनि। हीउ हाल ॾिसी मुड़ुसु माठ में अची वियो पर पोइ जल्दी ख़्यालु आयुसि त हिकु टोली जे वञण ऐं ॿी टोली जे अचण जो वक़्तु जेको आहे उन्हीअ में ई कुझु करिणो पवंदो। इहो इरादो करे हिकिड़ी कुंड में थंबी हणी वेही रहियो। अञा हिकु टोली हिन वटां उकरी मस ते हिन वठी महिलात जी भित ते बांबड़ा पाइण शुरू कया ऐं ॿी टोली जे पहचान खां अॻु में ई खैरनि सां वञी भित जे हुन पासे पहुतो। बसि पोइ त बेखौफ़ थी महिलात में घिरी पियो। छा ॾिसे त हिकु VIP पलंग ते बादशाह सुतो पियो आहे, जंहिंजूं चारई सिरूं सोन जूं आहिनि ऐं सभु सही सलामत पागनि हेठां रखियूं आहिनि। हीउ पहिरियां त अटकल करे पलंग जे हेठां घिरी वियो ऐं पोइ आस्ते आस्ते करे चारई सिरूं पायनि हेठां कढी चेल मां कपिड़ो खोले चेल में ॿधी पोइ पेर वापसि थियो। ॾाढी ख़बरदारी सां भित ते चढ़ियो। अञा ॿिए पासे लथो मस्त चौकीदारनि ॾिसी वरितसि। सोनू सिरियूं जेके चेल सां ॿधल हुअसि उन्हनि जे भार खां डोड़ी बि न पिए सघियो। आख़िर हिननि पकिड़े वञी जेल में हयो। सुबुह जो वज़ीर सॼी हक़ीक़त वञी बादशाह सां कई, जंहिं ते बादशाह हुकुम कयो त उन चोर खे फांसी ते चाढ़ियो वञे ऐं संदसि मुल्क जे हाकम ॾांहुं अहिड़ो इतला मोकिलियो वञे। होॾां चोर वारे मुल्क जो बादशाह बि इन ख़ौफ़ में वेठो हुजे त कॾहिं तो चोर सिरनि समेत वापसि अचे त ओचितो वज़ीर बादशाह जो पैगाम आणे अॻियां रखियसि। पैगाम खोले पढ़ियाई, पढ़ण शर्त तपी बाहि थी वियो ऐं वज़ीर खे हुकुम कयईं त उन चोर जे ज़ाल खे हिकदमि हाज़िर कयो वञे। हू वीचारा हुकुम जा बंदा बसि बिना कंहिं देर जे चोर जे ज़ाल ऐं पुट खे आणे हाज़िर कयाऊं। बादशाह चोर जी ज़ाल खे संदसि मुड़ुस जे पकड़जी पवण ऐं फांसी ते चढ़ण जी ख़बर ॿुधाए चयो त हाणे तुंहिंजो पुटु जेको आहे इहो असांजे हवाले कर त खेसि ठाहे सेखारे पीउ जे बदिले वठण लाइ मोकिलियूं। माई इहा ॻाल्हि ॿुधी पंहिंजो पुटु बादशाह जे हवाले करे वापसि घर मोटी आई। बादशाह खे हिन छोकिरे जूं अटकलूं ॾाढियूं पसंदि आयूं ऐं खेसि चोरी चकारी जे अटकलनि सिखण लाइ हिकु ॿिए वॾे चोर जे हवाले करे छॾियईं। ॻच वक़्त ताईं हीउ छोकिरो उन चोर सां गॾु चोरियूं ऐं ठगियूं कंदो रहियो। नेठि जॾहिं उन चोर ॾिठो त हाणे हीउ छोकिरो हिन धंधे में कारीगर थी वियो आहे, तॾहिं वापसि ॿांह आणे बादशाह जे अॻियां हाज़िर कयाईं। बादशाह छोकिरे जे अॻियां ई हाणोके हालत खे चकासे मुर्की वज़ीर खे चयो त सभ खां पहिरियां हिन खे आज़माइश ज़रूरी आहे। ईअं न थिए जो हीउ बि छोकिरो वञी पिणस वांगुरु सज़ा भोॻे। वज़ीर हुकुम मिलण शर्त छोकिरे समेत घर आयो ऐं खेसि हथीको करे वापसि अची दरबार में हाज़िर थियो। दरबार ख़त्म थियण बैदि बादशाह खे अर्ज़ु कयईं त अॼु राति साईं जन पंहिंजी मुंडी के होशियार सिपाही खे पाराए महिलात वारे बाग़ में सुम्हण जो हुकुम कनि।
सुबुह जो जेकॾहिं इहा साॻी मुंडी छोकिरे खां मिले त चइबो छोकिरो हाणे तयारु आहे। बादशाह खे बि इहा तजवीज़ पसंदि आई। राति थियण ते पंहिंजी मुंडी हिकु होशियारु सिपह सालार खे पाराए खेसि महिलात वारे बाग़ में सुम्हण जो हुकुम ॾिनो वियो ऐं उन सां गॾु इहा ताक़ीद पिणु कई वई त जेकॾहिं इहा मुंडी चोराइजी वईसि त खेसि फाही ते चाढ़ियो वेंदो। होॾां वज़ीर बि सॼी ॻाल्हि छोकिरे खे सम्झाए छॾी ऐं पाण वञी आरामी थियो। वज़ीर सुबुह जो निंड मां सुजाॻ थी जां खणी ॾिसे त छोकिरो गहरी निंड में सुतो पियो आहे ऐं बादशाह वारी मुंडी संदसि चींच में पई आहे। ख़ैर दरबार जो वक़्तु थियो। वज़ीर बि छोकिरो साण करे अची उते पहुतो। बादशाह छोकिरे जी चींच में मुंडी ॾिसी ॾाढो ख़ुशि थियो ऐं वज़ीर खे चयईं त इहा मुंडी असां वटि अमानत रहंदी। जेकॾहिं हीउ छोकिरो कामयाबु थी आयो आहे त खेसि इनाम में ॾींदासीं। ईअं चई छोकिरे जी बांह वरी हिकु ॿिए वज़ीर जे हवाले करे सॼी ॻाल्हि सम्झाए छॾी। ॿिए ॾींहं खां पोइ हिन छोकिरे खे ॾाढियूं सख़्तियूं ॾेई पको करे छॾियो। आख़िरकार जॾहिं बादशाह खे पक थी तॾहिं खेसि सामान सूदो वॾे बादशाह जे मुल्क ॾांहुं रवानो कयो वियो। छोकिरो सामान समेत काहींदो थोरे घणे ॾींहंनि अची हुन बादशाही में पहुतो। यकदमि बेस बदिलाए हिकु अमीर ज़ादो बणिजी शहर अंदरि घिड़ियो ऐं शहर में हिकु वॾे ठाठ सां रहणु लॻो। ॾींहं ॿिनि में शहर महिलात ऐं पहिरेदारनि जी चकास रखी हिकु राति काठ जूं सिरूं चेल सां ॿधी सही संभरी महिलात ॾांहुं रुख कयाईं। पहिरेदारनि खां लिकंदो छुपंदो साॻी पीउ वारी अटकल सां भित टपी वञी अंदरि पहुतो ऐं हेॾां होॾां निहारे महिलात में अंदरि घिड़ी वियो। छा ॾिसे त बादशाह सुतो पिया ऐं सिरूं साॻियूं रखियूं आहिनि। पोइ त आस्ते आस्ते करे पलंग हेठि घिड़ी वियो ऐं चेल मां काठ वारियूं सिरूं छोड़े ऐं कम खे लॻी वियो। छा कयईं जो पलंग जो हिकिड़ो पायो थोरो मथभरो खणी पेर जे धिके सां सोनी सिर कढी उन जे बदिरां काठ जी सिर रखी ते छॾियाईं। अहिड़ी तरह चारई सोनियूं सिरूं कढी साॻी तरह चेल सां ॿधी उथी पंधु पियो। ॿाहिरीं दीवार टपी हिन पासे आयो ऐं हेॾां होॾां निहारे वठी लूह कयाईं। क़िस्मत ज़ोर हुयसि जो कंहिंजी बि मथे नज़र इन ते कोन पई। हीउ मुड़ुस बि वझ ॾिसी किथे वेठो कोन ऐं हिकी साही में कई मैल पंधु करे वियो। होॾां वरी बादशाह जो नजूमी ओचितो सुजाॻ थी पियो। सो छा खणी नजूम में ॾिसे त सिरूं ठहनि कोन। सहकंदो अची महिलात ताईं पहुतो। उन गोड़ ते बादशाह बि जागी पियो। ॾिसे खणी त सिरूं त आहिनि ई कोन। सम्झाई त इहो जेको गोड़ ऐं शोर आहे सो चोर पकड़जण जो आहे, पर पोइ पक मिलियसि त चोर भॼी वियो ऐं इहो गुमसान नजूमी मचायो आहे। बसि पोइ सुवार तयारु थी विया। नजूमी जे ॾस ते अञा घड़ी कोन गुज़री त सटींदा वञी चोर ताईं पहुता। छा ॾिसनि त हिकु नौजवान सिरुनि जी हड़ में ॿधल सिरनि ते कंधु रखियो सुतो पियो आहे। ॾाढा ख़ुशि थिया। छोकिरे खे जाॻाइण जी कोशिशि कनि त जाॻे ई न। नेठि पक कयाऊं त छोकिरो मोल आहे। उते नजूमी किताब खोले चयो त छोकिरो मोल न आहे, पर मिकर कयो अथसि। घणी रीड़ पीड़ खां पोइ आख़िर नजूमी चयो त हिन खे घोड़े सां ॿधी गहलियो अचा ऐं कारा पधरा थी पवंदा। सिपाहियुनि लाचार ईअं कयो, पर को बि खड़तेल न निकितो। तंहिं ते सिपाहियुनि नजूमी खे चयो त छोकिरो मोल आहे ऐं मैयत खे एतिरी तकलीफ़ ॾियण बि ठीकु न आहे। छॾियो त संदसि कफ़न दफ़न जो बंदोबस्तु करियूं। पर नजूमी इहा ॻाल्हि मञे ई न। आख़िरकार फ़ैसिलो बीठो त हिन खे खणी बादशाह वटि वठी था हलूं ऐं पोइ जीअं बादशाह चयो तीअं कबो। इहा सलाह सभिनी खे वणी से हकीलींदा अची बादशाह वटि पहुता। बादशाह सॼी ॻाल्हि ॿुधी हुकुम ॾिननि त हिन जे बदन ते ततल तेल जा छंडा हणजनि। जीअरे ऐं मोल जी ख़बर झटपट पई वेंदी। ख़ैर ईअं बि कयो वियो, पर छोकिरो जीअं जो तीअं पियो रहियो। तंहिं ते बादशाह बि चयो त छोकिरो वाक़ई मोल आहे, हिन जे खफ़न दफ़न जो बंदोबस्तु थियणु घुरिजे। उते नजूमी गोॾा खोड़े अर्ज़ु कयो त जीअं क़िबला छोकिरो जीअरो आहे ऐं खेसि उथारे विहारींदुसि, पर तव्हां मूंसां वाइदो कयो त खेसि गिरफ़्तार न कंदा ऐं ऐलान मूजिबि इनाम ऐं वॾी धीअ जो संग बि हिन खे ॾींदा। बादशाह वाइदो कयो ऐं चयो त जेकॾहिं हीउ मैयत जीअरो थी पियो त बेशक आउं ईअं कंदुसि, छो त हीउ छोकिरो सिरनि
खणण में असांखे बेवकूफ़ बनाइण में कामयाब थियो आहे। बादशाह इहे लफ़्ज़ मस चया त छोकिरो टप ॾेई उथी वेही रहियो। सभु दरबारी वाइड़ा थी विया ऐं छोकिरे खे शाबाश ॾियण लॻा। ॿिए ॾींहुं बादशाह अंजाम मूजिबि शहज़ादीअ जी शादी छोकिरे चोर सां कराई ऐं थोरे घणे ॾींहं पंहिंजो समूरो ख़ज़ानो ऐं हुकूमत नाठी खे ॾेई पाण वञी ख़ुदा जी इबादत में मसरूफ़ गुज़ारण लॻो। दोस्तों जी कहाणी तव्हांखे जेकर पसंदि आई हुजे त मुंहिंजे वीडियो खे लाइक करणु न विसारींदा। मिलूं था कंहिं ॿी आखाणी में, तेसिताईं इजाज़त, अल्लाह हाफ़िज़।